नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों जो सिलसिलो जारी है। इन वक्त के दादू मां खबर ईंदालू कंबर जे गोट वसाए चांडियो जे रवासी अशरफ गुलजार चांडियो PP MPA सरदार अहमद चांडियो खिलाफ मासूम ॿारनि सूदो पाक किताब खणी दादू जी अदालत पहुची वियो, जिते केस एहलकारनि पीरसन खे अदालत आते में वञण खां रोके वरितो। उन मौके ते सरदार चांडियो बि मौजूदु हो, जेको क़ौमी रुबाब जे वालिद ॾाॾे चाचे जे क़त्ल केस जी ॿुधणी जे सिलसिले में आयल हो। ॻोठाणे अशरफ गुलजार चांडियो ॿुधाईंदे चयो त 2010 में PP MPA सरदार अहमद चांडियो के 340 जरेब ज़रई ज़मीन 69,20,000 में विकिरो करे ॾिनी। उन मां 27 लाख रुपया मिलिया, बाक़ी 42 लाख रुपया रहियल आहिनि। 11 सालनि खां सरदार चांडियो पैसा नथो ॾिए ऐं पैसा घुरण ते धमकियूं थो ॾिए चकराए। अॼु हिन जी हाज़िरी जो ॿुधी कोर्ट पहुतो ऐं खुदारा सरदार चांडियो खां रक़म ॾियारे इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।